औज़ुबिल्लाहि शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुलसरकी मां जॻहि हाज़िर आहियां। नाज़रीन, असां ही ॿियो प्रोग्राम लाॻीतो बरसाती सूरत हाल खां पोइ जेका बदतरी थी आहे उन हवाले सां करे रहिया आहियूं। जैकबाबाद ज़िले जे अंदरि जेका ख़ासि करे ॻोठाणनि इलाइक़नि में या जेके कचा इलाइक़ा आहिनि उते जेका माण्हुनि भोगनाउनि जो शिकार थिया ऐं मुख़्तलिफ़ केनालुनि खे वाहन खे घारा लॻा ऐं बरसातियुनि में जेके शहरी इलाइक़ा हुआ उन शहरी इलाइक़नि में जेका बदतरी थी, गंद थियो ऐं माण्हुनि उन ड्रेनेज जे फेल्यूअर खे भोॻियो। इन सूरत हाल मुतलिक़ करे रहिया आहियूं। हाणे असां हिन वक़्तु रुख़ कंदासीं जैकबाबाद ज़िले जे हिकु अहम तरीन तालके ठुल जो। तालके ठुल अंदरि उन बरसातुनि वारी सूरत हाल खां पोइ माण्हू कहिड़ी कहिड़ी मुश्किलातुनि जो शिकार रहिया ऐं माण्हुनि कहिड़नि कहिड़नि अहजनि खे मुंहुं ॾिनो ऐं इन हवाले सां उतां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सरमंद कंडराणी सूरत हाल वाज़े पियो करे। अचो त उतां जी सूरत हाल अव्हांखे ॾेखारियूं। जी बिल्कुलु, जेकॾहिं बरसाति जी ॻाल्हि कजे त पूरे सिंध में जेका हिन वक़्तु ॿ स्पेल जेका बरसाति जा थी चुका आहिनि त जेका तबाही मचाए छॾी आहे। उत्तर सिंध जी ॻाल्हि कजे त उत्तर सिंध जे जैकाबाद ज़िले में ख़ासि करे ठुल तालुके में जेके ॿ स्पेल जेके बरसाति उनमें शहर में जेका 2 खां 2.5 फुट पाणी बीठल हो, जंहिंसां जेको ॿाराड़ी में जेको हिन सारे वारो फसल आहे एशिया जो गरम तरीन इलाइक़ो आहे। हिते सारेनि जी जेको फसल वधी त उन सारे फसल खे नुक़सानु थियो आहे। जॾहिं त जेके शाख आहिनि वाहन में उनमें न जेका इरीगेशन अमले जी न आली सभु जेका पंहिंजो हिते घारा पिए, जंहिंजे करे बि सारे फसल नुक़सानु। इन हवाले सां असां मौजूदु आहे MP डॉक्टर सोहराब ख़ान सरकी म्यूनिसिपल अमले ऐं शहर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते पंहिंजो बरसाति जी निकासी जे निकास जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि ऐं केतिरो नुक़सानु थियो, अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। आबादारनि खे हिन महिल ताईं त मां सम्झां थो कोई 50% नुक़सानु थी चुको आहे, छाकाणि त पोइ बरसातियुनि में बि असांजी शाखुनि खे तमामु वॾा शिगाफ़ पिया ऐं वॾी तबाही आई ऐं अॼु बि मां सम्झां तमामु वॾी बरसाति पई आहे। ऐं इन जे करे अलाह जो शुक्र आहे जो बर वक़्तु ई असां बैरेजिस जेके आहिनि डॉक्टर साहब वठि पकड़ करे बंदि कराए वरितियूंसीं त कुझु न कुझु बचा आहे। खंडु मंड किथे को शिगाफ़ न पियो आहे ऐं मथां बि कंट्रोल आहे। ऐं बरसाति जहिड़ी तरीक़े सां सुबुह जो बरसाति हुई, राति जो जेको तक़रीबन नमाज़ खां पोइ शुरू थी आहे त हिन महिल ताईं या 5-6-8 कलाक बरसाति हली आहे त वरी तबाही अचे हा। अलाह जी महिरबानी आहे जो हाणे इहो आहे त शाखुनि वारो बचा आहे, बाक़ी नुक़सानु त आहे। ज़ाहिर आहे पाणी अॻ में बि हुयो, वधीक हिमत में बि पाणी आयो आहे। आबादगार तमामु वॾो नुक़सानु आहे। हक़ीक़त में ॾिठो वञे त सूबतपुर ऐं असां तक़रीबन जॉइंट आहियूं, छाहे त पाणी जीअं उते थो अचे उहो ई पाणी क्रॉस करे असांजे जैकबाद में बि अचे थो। ख़ासि करे शाहीवा इहो असांजो अधु तालुको उहो असांजो तबाही करणु आहे। असां त गवर्नमेंट सिंध खे अपील कंदासीं त जैकाबाद खे बि आफ़त जीअं सूबतपुर जे बलुस्तान ॾिनो आहे, जैकाबाद खे बि ॾियनि, छाकाणि त हिते बि तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, घटि नुक़सानु न थियो आहे। पाणी कढण वारनि माण्हुनि खे वरी बि इहो चवंदुसि त शाबाश आहे हिननि खे, राति को ॾींहुं कमु शुरू करे ॾिनो आहे ऐं खोड़ हिन खे डिवाटरिंग करे बि विया आहिनि। पर असांखे वॾो प्रॉब्लम आहे असां ख़ासि करे म्यूनिसिपल में, असांखे म्यूनिसिपल ठुल खे पोइ एतिरनि सालनि खां ड्रेन कोन्हे ऐं को बि हिन में ड्रेन जो सिस्टम ई सम्झो त कोन्हे। हिकिड़ो ज़ोरी हिकिड़ो सिस्टम हलायूं था ऐं मां इहो चवंदुसि त सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त असांजे ठुल म्यूनिसिपल खे वॾो तालुको आहे ऐं हेडक्वाटर आहे, हिनखे असांजे मेन सॼो ड्रेनेज सिस्टम रिहेबिलिटेशन करे ऐं हिनखे वॾी सुठी स्कीम ॾियनि ताकी असांजे शहरनि खे जेको आहे इहो हर बारिश में इहो मुंहुं ॾिसणो पए थो, इहो मुंहुं न ॾिसिजे। ऐं जेको कमु करायूं था उहो साॻियो ई जीअं बरसाति पए थी पाणी बीहे थो ख़तमु थो थी वञे ऐं उहो सिर्फ़ु इन जेके ड्रेनेज हूंदी तॾहिं नुक़सान खां बची वेंदासीं। जो शहरी तमामु ग़रीब आहिनि। तव्हां एॾी महांगाई दौर में कंहिं ग़रीब जी जेकॾहिं बरसाति वञे थी एॾी झुगड़ी किरी थी पए त उनखे ठाहिण बि ॾाढो ॾुखियो आहे। अॼु मज़दूरी केतिरी आहे, मज़दूरी आहे कोन। मां सम्झंदो त मज़दूरी हिन वक़्तु 3-4 महीना मज़दूरी हूंदी न आहे, उन जे करे नुक़सानु थींदो आहे। इन नुक़सान खां आवाम खे ऐं शहरनि जे गवर्नमेंट जे पैसे बचाइण लाइ ड्रेनेज सिस्टम तमामु ज़रूरी आहे। मां इहा अपील कंदुमि वज़ीर आला सिंध खां ऐं प्राइम मिनिस्टर खे त का स्पेशल को असांखे फंड ॾेई ऐं ठुल लाइ ड्रेनेज ॾियनि। जॾहिं मौसमियात खातो वार्निंग जारी कंदा आहिनि त असां उन टाइम पंहिंजी तयारी करे छॾींदा आहियूं। अॻ में पहिरियों स्पेल हो, सेकेंड स्पेल हो, तव्हां ॾिठो त असां शहर में कहिड़े तरीक़े सां पाणी जल्दी कढी वियासीं। हीअ टियों स्पेल आहे जेको 31 तारीख़ ताईं वार्निंग ॾिनी वई आहे ऐं रब साईं खे जेको आहे यादि करिणो पवंदो त अलाह साईं इहा मुसीबत हटाए ऐं असां
पाणी जेकॾहिं बीहजी वियो शहर में त असां वटि ड्रेनेज जेको सिस्टम असांजो सॼो खाटी कराई वई आहे ऐं नाला असांजा बिल्कुलु ओके आहिनि। असांजा जेके डिस्पोज़ल आहिनि 6 डिस्पोज़ल शहर में, उन में असांजी डीज़ल इंजणियूं बि कमु कनि पियूं ऐं मोटर बिजली वारा बि आहिनि, उहे बि असांजा उते कमु कनि पिया। बिजली अचे थी त असां उन्हनि खे हलायूं था, जे बिजली वञे थी त असांजियूं डीज़ल इंजणियूं कमु कनि पियूं। ऐं शहर में असांजे डिवाइडरिंग मशीनियूं नंढियूं नंढियूं 3x3 जा उहे आहिनि, जिते जिते असांखे पाणी जॾहिं घणो नज़र अचे थो, असांजा माण्हू 50-60 माण्हू जेके आहिनि सिर्फ़ु पाणी ते मुक़ररु थियल आहिनि। एमरजेंसी लाइ क्लर्क असां वटि हिते मुक़ररु थियल आहिनि। असांजो जेको आहे एमरजेंसी सेल क़ाइमु थियल आहे ऐं उन खां अलावा फोकल पर्सन बि असांजा मुक़ररु थियल आहिनि। चेयरमैन साहिब जे तरफ़ां सख़्ती सां हिदायतूं ऐं चेयरमैन साहिब बज़ाति ख़ुदि हिन कम जी पाण निगरानी करे पियो, वक़्तनि जेको आहे असांखां मालूमात वठे पियो। ऐं असां इनशाला शहर वारनि जे लाइ कोशिशि कंदासीं, बाक़ी मदद त पंहिंजो रब कंदो। इनशाला असां जेकॾहिं बरसाति 2nd स्पेल आहे, बरसाति पइजी वई, इनशाला पाणी असां जल्दी कढी वठंदासीं। जादू न आहे साईं, अलाह मदद करे थो। असांजी जेकी टेक्निकल का उहा टेक्निकल जेकी असां पंहिंजी इस्तेमालु कयूं था, शायदि उन दोस्तनि खे मथां ख़बर न हुजे। असांजी टीम जेकी आहे उहा तयारु हूंदियूं आहिनि। जॾहिं पाणी बरसाति जॾहिं वसंदी आहे, असां जॾहिं ढरी थींदी आहे, बरसाति घटि थींदी आहे पर हलंदी आहे, उन हलंदड़ बरसाति में असां जेके डिवाइडरिंग मशीनियूं फिट कंदा आहियूं ऐं उन में असां मथां छित लॻाईंदा आहियूं, हुनजी फाइबर शेड जी छित लॻाए हल्दी बरसाति में असां पाणी उन खे हलाईंदा पिया आहियूं। जेकॾहिं 2 कलाक बरसाति वसे थी, असांजो 2 कलाक डिवाइडरिंग मशीन पई हलंदी ऐं इन जे करे असां जॾहिं बरसाति बंदि थिए थी त उहो पाणी थोरो बचे थो ऐं असां कढी था वञूं। पहिरें स्पेल में जेको पहिरियों स्पेल हुयो, उन में मां सम्झां थो तव्हां बि उन टाइम इंटरव्यू कयो पिया, तव्हां बि सॼो शहर घुमियो सिंध टीवी जे तरफ़ां। मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु 2.5 फुट पाणी हुयो, 2.5 फुट पाणी हुयो ऐं असां सुबुह जो 5 बजे असां कम ते माण्हू लॻायासीं, शाम जो 5 बजे ताईं असां इहो सॼे शहर मां पाणी निकाल करे वियासीं। ऐं तव्हांजी बि रिपोर्टिंग, तव्हां पाण ख़ुदि उते मौजूदु हुयो, तव्हां बि ॾिठो। वरी 5 बजे खां पोइ जॾहिं ॿी बरसाति पई, राति थी वई, वरी असां सुबुह जो कम ते माण्हू लॻायासीं। असां 3 बजे ताईं सॼो शहर क्लियर करे वियासीं। असांजे जेको आहे असां माण्हुनि खे मोकलां सभु रद्द कयूं हिन एमरजेंसी में। चेयरमैन साहिबु समूरनि जूं ऐं चेयरमैन साहिबु बज़ाति ख़ुदि पाण निगरानी करे थो, इन जे लाइ समूरनि जूं मोकलूं रद्द आहिनि ऐं चेयरमैन साहिब जो सख़्ती सां इहे हिदायतूं आहिनि, शहर में किथे पाणी नज़र न अचे। बारिश थींदी त एट अ टाइम त पाणी नथो निकिरी सघे। खणी अमेरिका हुजे, लंडन हुजे, एतिरो तव्हांजो 100 मिलीमीटर एट अ टाइम वसे थो त उन खे ज़ाहिर टाइम लॻंदो। ऐं असां पंहिंजी सॼी टीम सां हिते गॾु आहियूं। असांजी म्यूनिसिपल आहे, मुख्तियार कार साहिबु आहे, SDM साहिबु आहे, सभु असां सां राब्ते में आहिनि। जिते जिते ॾिसूं था पाणी जी सिचुएशन ख़राबु आहे, उते असां पाण पुॼूं था ऐं कोशिशि कयूं था उन खे पाणी खे रस्तो ॾियूं। साईं चूंडियल नुमाइंदा त हाणे ॾिसो असां पाण हिते बीठा आहियूं। मां पाण जेको आहे मेंबर बि आहियां डिस्ट्रिक्ट काउंसिल जो, त मां पंहिंजो सॼो दीनगढ़ जेको आहे पंहिंजी यूनियन काउंसिल उहा घुमी आयो आहियां। ॿिया जेके असांजा मुख़्तलिफ़ यूसीज़ आहिनि, उतां जा जेके असांजा दोस्त आहिनि, जेके उतां जा नोटेबल्स आहिनि, उहे बि असां सां राब्ते में आहिनि। ऐं असां कोशिशि कयूं था जिते जिते उन्हनि खे का आहे प्रॉब्लम आहे, उते असां पंहिंजो जेको आहे गवर्नमेंट मशीनरी खे मोकिले उहे घटि वधि बंदि कराइनि। वॾे वॾो मसइलो असां वटि जेको हाणे महसूसु कयो आहे, ख़ासि करे हिन बरसातुनि में ड्रेनेज खे असांखे अपलिफ्ट करिणो पवंदो। बरसाति थिए थी, या कराची में बि इहा सूरत हाल आहे। तव्हां पाण ॾिठो त अरबें खरबें रुपया लॻा आहिनि लाहौर में, उन में बि बरसाति थिए थी, पर उन खां पोइ ॾिठो वेंदो आहे त जेके इंतिज़ामिया आहे, चाहे म्यूनिसिपल हुजे, टाउन कमेटी हुजे, या जिते जिते जंहिंजी ज़िम्मेवारी आहे, उहा ज़िम्मेवारी पूरी करनि था या नथा करनि। हाणे ख़ासि करे मां कल्ह उते मौजूदु हुयुमि कराची, पर मूंखे ख़बर पई त तमामु घणा मींहं पवनि था, त पोइ मां सोचियो त हाणे इहे 2 ॾींहं वरी बि वञी करे उते ठुल में रहिजे। ऐं हे सिर्फ़ु हिकिड़ो सॼो म्यूनिसिपल कमेटी त पंहिंजी जाइ ते, अहिड़ी तरह टाउन कमेटीज़ आहिनि, यूनियन काउंसिल्स आहिनि। ऐं वॾे में वॾो मसइलो असांखे जेके आम जेके ग़रीब माण्हू आहिनि, जंहिंजी माना हालति ॾाढी ख़राबु थिए थी, मींहनि में उन्हनि जा झुगियूं किरी थियूं पवनि, घर किरी पवनि था, उन्हनि खे कोशिशि करे असां लुक आफ्टर कंदा आहियूं। उहे थोरो राब्ते में हूंदा आहिनि। इन सां गॾोगॾु ॿियो जेको असांजो इरीगेशन जो निज़ाम आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे त पोएं दफ़े मिसहैंडलिंग जे करे तमामु वॾी तबाही थी, नुक़सानु थियो। त हिन भेरे असां इहो ज़रूरु इरीगेशन वारनि खे चयोसीं, उपा वरितासीं त जेके शाखूं जेके आहिनि हलनि पियूं, उन्हनि खे असां बंदि करायोसीं। त मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि बंदि कराइण खां पोइ जेके माण्हू वरी तमामु सख़्तु माते कावड़जनि पिया, चवनि पिया साईं हाणे असांजूं सारियूं सुकनि थियूं, बसि अची करे हर ते पहुतियूं आहिनि। इंसानु त ॿिन्ही सूरतुनि में राज़ी न आहे।
चाहे मींहुं नथो पए, पाणी जी खोट आहे बि नाहे। मां सम्झां थो अलाह जो शुक्र अदा करणु खपे, पोइ बि असां हिते अलाह जी महिरबानी सां काफ़ी बचाव थियो आहे ऐं बर वक़्तु जेके बि कार्रवायूं थियूं आहिनि इन जो नतीजो इहो थियो आहे त तमामु घटि नुक़सानु थियो आहे। अहिड़ी तरह शहर जे अंदरि हाणे सरदार साहिब असां सभु कुझु पंहिंजे ॻोठ खे चकर हणी करे ऐं ख़ासि हाणे हिते आया आहियूं त हिते ज़ाहिर आहे असां आया आहियूं, तव्हां पाण ॾिसो था त जनरेटर बरनेटर ॿियो टियों इहो इंतिज़ामिया अलर्ट थींदी। उन में चाहे म्यूनिसिपल जो चेयरमैन हुजे या MP हुजे, ज़ाहिर आहे जेकॾहिं हू पाण मुतहरिक हूंदा त उन्हनि खे बि अहसासु थींदो ऐं असां हिननि खे सभु जेके बि आहिनि फैसिलिटियूं जेके थी सघनि थियूं उहे असां प्रोवाइड कयूं था। इंशाअल्लाह ताला तव्हांखे पाण ख़बर आहे त हमेशह असां जॾहिं बि का अहिड़ी तकलीफ़ वारो वक़्तु आयो आहे त असां हमेशह शहर वासियुनि सां पंहिंजे तक वासियुनि सां बीठा आहियूं, चाहे ॿोॾि हुजे, चाहे सैलाब हुजे, चाहे का ॿियो अगवा हुजे या अमन अमान जी सूरत हाल ख़राबु हुजे या मींहं जी तबाही हुजे। बसि अलाह खां दुआ आहे त अलाह ताला कंदो त असां सुभाणे ताईं ॿुधाइनि था फोरकास्ट आहे, सुभाणे मींहुं आहे। ऐं मूंखे तव्हांखे पाण ख़बर आहे त ॿिए ॾींहुं मुंहिंजी मूंखे पाण कॉल थी, मां जॾहिं उते कराची में हुउमि मूंखे चयो त तव्हां इजलास आहे असेंबली जो 3 बजे सूमर वारे ॾींहुं, पर मां चयो त हिते बजाए इहे टाइम गुज़ारण जो ठीकु आहे, पंधु आहे पंहिंजी जाइ ते तकलीफ़ आहे, पर इहो वञी करे पंहिंजे तालके में उते वञी ॾिसजे जेकॾहिं का ज़रूरत हुजे। अलाह जी महिरबानी सां टोटली कंट्रोल आहे पूरे तालके जे अंदरि। मां इरीगेशन वारनि सां बि राब्ते में आहियां। हाँ जी बिल्कुल, तव्हां MP डॉक्टर सोहराब सरकी सरदार ज़ुल्फ़िकार खान सिटी म्यूनिसिपल कमेटी अमल इशारे जूं ॻाल्हियूं ॿुधो। इहो चवणु आहे त ठुल जेको म्यूनिसिपल कमेटी आहे उन म्यूनिसिपल कमेटी बरसाति जे हवाले सां उन्हनि एक्टिव रहियो आहे। बरसाति जे पाणी खे ॾेखारे करे हुननि तकड़ा कदम हुन हिन वक़्तु बि जेका पंहिंजो बरसातियुनि जो मौसम आहे, जे करे असां सभिनी मुलाज़िमनि जूं छुटियूं मनसूख़ करे छॾियूं, छुटियूं उन्हनि जूं मोकलूं रद्द करे छॾियूं, जॾहिं त हितां जूं शहरनि ऐं जेका डॉक्टर सोहराब सरकी सरदार ज़ुल्फ़िकार ऐं ॿियनि जो चवणु आहे त जेको आहे हिन जेको बरसाति जो स्पेल अथव उन में जेको सारियल फसल खे कापारी धक रसियो आहे। ख़ासि करे जेके घारा लॻनि, घारनि जे करे वॾो नुक़सानु, ख़ासि करे जेको मूसा अलाहाबाद शाह खे मुसलसल जेके घारा लॻा घारनि जे करे वॾी तबाही आहे। उनजे बावजूदि ज़िले इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जो को बि क़दम न आहे खयो, जंहिंजे करे आरनि आबादनि जो अरबनि जो नुक़सानु थियो आहे। जी हाणे असां जेकबाबाद जेको ज़िलई हेडक्वार्टर वारो इलाइक़ो आहे उते बि बारिश जेका सूरत हाल बणी, उते शहर अंदरि या भरपासे सां जेको बरसातुनि खां पोइ हिकिड़ो पाणी ॼण त हिकिड़ो तूफ़ान आयो, हिकिड़ो बरसाति जे पाणी जो, उहो शहरनि जी घिटियुनि में ड्रेनेज जे सिस्टम में इन सूरत हाल में माण्हुनि केतिरो भोॻियो, ड्रेनेज केतिरी बहितरु रही, इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु रहियो, उहा उते इंतिज़ामिया केतिरो वाहुर कई उन इलाइक़े वासियुनि जी, शहर वासियुनि जी, माण्हुनि खे अंजनि खां बचाइण जे लाइ उन्हनि केतिरा एफर्ट्स कया। इन सूरत हाल खे वाज़े पियो करे सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर ज़ैन सरकी। अचो त जेकबाबाद जी सूरत हाल खे ॾिसूं। जी अदर साहब, तव्हां ॼाणो था सॼे मुल्क जे अंदरि सावण जूं बरसातूं जारी आहिनि, किथे तेज़ त किथे घटि। कंहिं शहर में बरसाति आहिनि, शहरनि जा शहर ॿोड़े, रोड जा रस्ता ॿोड़े छॾिया आहिनि, त किथे वरी बरसाति घटि आहे। ऐं जेकबाबाद जे अंदरि बि बरसाति तमामु घणी पई आहे। जेकबाबाद शहर जा रोड रस्ता, थोरे कारोबारी मर्कज़, बाज़ारूं, पाड़ा मौला पाणी जे हेठि अची चुका आहिनि। घिटियुनि में रोड रस्तनि ते पाणी बीठल आहे। उन पाणी खे कढण लाइ जेको आहे हिते चूंडियल नुमाइंदनि कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि, शहर जे MNA साहिब कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि, MPA साहिब कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि, ज़िले इंतिज़ामिया कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि, या जेको म्यूनिसिपल कमेटी कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि। उन सिलसिले में हितां जे शहरनि खां, कारोबारनि माण्हुनि खां ऐं जो वञी पुछा कंदासीं त उनजो छा चवणु आहे, छो त शहर जी बाज़ारूं हुजनि, रोड रस्ता हुजनि, मुकमल में पाणी बीठल आहे। तव्हां ॾिसो त जिथे किथे पाणी आहे, बरसातूं हलनि थियूं। असां माण्हुनि खां पुछा कंदासीं उनखे केतिरी ॾुखियाई थिए थी ऐं पाणी कढण लाइ केतिरा एफर्ट्स वरिता विया आहिनि, ज़िले इंतिज़ामिया केतिरी सीरियस आहे, चूंडियल नुमाइंदा MNA साहिब, MPA साहिब केतिरा सीरियस आहिनि। उहे चूंडियल नुमाइंदा MNA हुजे या MPA हुजे, उहे शहर में आहिनि, पाणी कढण वारे कम जी निगरानी करनि था, माण्हुनि सां मिलनि था। कहिड़ा जेको उनजा एफर्ट्स आहिनि, उहे सभु सुवाल खणी थो जे मुख़्तलिफ़ कारोबारी माण्हुनि सां, आम शहरनि सां मिलंदासीं। उनजो छा चवणु आहे? पाणी त जाम बीठो आहे। हा,
ॾुखियाई थिए थी ॾुखियाई पंहिंजा कुंजा पिया आहिनि। हा पाणी भला छो न निकितो आहे? असां इंतज़ाम में सही न आहे, ॿियो छो न निकितो आहे। MLA MP जेके बि आहिनि, जेके बि सीटनि वारा वोटनि वारा उथियल हुया अॻु में आसरा ॾियनि पिया, फलाणा टी कंदासीं, हे कंदासीं, हो कंदासीं, कोई ज़ाहिर न आहे, कोई बि ज़ाहिर न आहे। केतिरी ॾुखियाई थिए थी? वरी ॾुखियाई आहे साईं। हे त शहर जो हालात इहो आहे, कची आबादी वारा असां त उते त दफ़ा पाणी जो जाम आहे। कहिड़े पाणी जाओ तव्हां? असां GL शाह पाड़े जाओ, उते केतिरो पाणी बीठो आहे? उते जाम पाणी आहे, गड्डी में वञण जहिड़ा ई न आहियूं, किथे निकिरनि था, वरी ॾुखियाई आहे। हा को बड़ी बीमारी हुजे त बसि पोइ तकलीफ़ आहे। साईं जेकाबाद में ॾाढो पाणी आहे, न चौपल आहे न असांखे छा आहे, ईमानदारी लुड़ी ऐं आबाद में घर आहे असांजो। महिरबानी कयो, हाणे जेको तव्हां खां थी सघे असां सां मदद कयो। कुझु बि न आहे साईं, कुझु बि निकाल न आहे, जाॾो काॾो पाणी खे ज़ोर, हाणे काॾे वञूं असां मौला ई मुड़ुस। MP ॿई न आया नज़र, वाइदा कयो, हाणे कोई ज़ाहिर ई नथो थिए, हर को बरसाति में लिकियो पियो आहे, हर को लिकी पियो आहे, ज़ाहिर ई कोई नथो थिए। मौला जा असां हाणे ग़रीब वियासीं न, हाणे असां काॾे वेंदासीं? केतिरी ॾुखियाई आहे? ॾुखियाई वॾी आहे, घणनि ॾुखियाईनि खे छॾे ॾे, ॿियो एतिरो न हुजे माण्हू जे लाइ को सुख त हुजे न बाबा, चलो ठीकु आहे, को अचे को वञे, पाणी निकितल हुजे, किथे रोड ठहियल आहे, किथे रोड न आहे ठहियल, अहिड़े हिसाब सां फसल त वया ख़तमु थी आहे बरसाति में, सभु फसल सॼा ख़तमु थी आहे। हा फसल ख़तमु थी आहे साईं, बसि मौलाई मुड़ुसनि पिया नी घरनि में, ॿियो हाणे छा कंदा, न निकिरी सघंदा न, बरसाति आहे, पाणी हेॾो बीठो आहे। हा बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था। ॿार बच्चो वीचारो गंदे पाणी मां, इन मां ज़ाहिर एॾियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं जंहिंजी कोई इंतिहा ई न आहे। हाणे गंद ॾिसो, टे ॾींहं गंद पियो आहे, हाणे असां पंहिंजी मदद पाण सां पाणी कढूं था, बाक़ी कोई बि पुछण वारो न आहे। बसि ॾिसिजे थो अलाह जे आसिरे आहे, असांजा MLA MP साहिबु ख़बर न आहे छो जेका बात ध्यानु नथा ॾियनि, या उन्हनि खे बि खटिणो हुयो वञी करे कराची या इस्लामाबाद वेणो हुयो त असांखे ख़बर न हुई, त इहा बि असांजे मोहम्मद मियां साहिबु जहिड़ो हशर थींदो त पोइ त ॻाल्हि साॻी थी वई, उन्ही खे ॾिनोसीं या हिन खे न ॾिनोसीं, ॻाल्हि हिकिड़ी थी वई। कोई न आहे साईं, न MLA साहिबु आहे न MP आहे। वॾी ॻाल्हि थो ॿुधायां, अॼु साल खां मथे थी वियो आहे असांजी उन टीम खे जोड़ी वई आहे। असांजो हितां जो काउंसलर जेको असांजो देवानंद जेको ॻाल्हि आहे बंदा, उहो हिन टाइम ताईं असांजी घिटियुनि में न आयो आहे, न असांजी हिन शाही बाज़ार में, न कोई पुछण जे लाइ आयो आहे त यार सफ़ाई कीअं थींदी आहे। मां हिकिड़ो दफ़ो उनखे फ़ोन कई, उन मूंखे सिधो जवाबु ॾिनो, वञी मुंहिंजी कंप्लेन कर। माना असांखे त सम्झ में नथो अचे त असां MLA MP साहिब सां त नथा ॻाल्हाए सघूं, काउंसलरनि सां बि ॻाल्हाए नथा सघूं। माना अंधेर नगरी चौपड़ राज आहे, कुझु बि न आहे साईं, सभु दिखवा हुया। जेको टाइम हुयो उहो गुज़री वियो, हाणे असां बि हिते ई आहियूं, तव्हां बि हिते ई हो, जेका आबाद में असां वेठा आहियूं उहे आज़ार आहियूं, बाक़ी जेके हाणे उहे त माशाल्लाह वॾे शहरनि में आहिनि, कराची या इस्लामाबाद या होॾे आहिनि, उहे गाॾियुनि में पिजाए रखो आहिनि। हिते ग़रीब आवाम लोड़दी जंहिं वोट ॾिनो आहे। ॾुखियाई साईं, गंदे पाणी मां, नाली जे में, बाथरूम वारे पाणी मां माण्हू खे क्रॉस करिणो पए थो, जंहिं मां एॾियूं वॾियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं त डॉक्टरनि वटि तव्हां वञो त साईं, चमड़ी जी स्किन जी केतिरी बीमारी लॻी पई आहे। सिर्फ़ु वाइदी इहा ई ॻाल्हि आहे जो असां कुझु नथा करे सघूं, कुझु चई नथा सघूं, छाजे खां अवाम ॾुखी वेठी आहे। बसि अवाम खे असां वरी बि पंहिंजे वॾनि खे इहो ई चवंदासीं त महिरबानी करे असांजे शहर ॾे अचनि, शहर जो विज़िट करनि, ऐं उन्हनि काउंसलरनि खे, असांजे काउंसलरनि खे वठी अचनि जेके असांजा काउंसलर PP जी टिकेट ते, असां त उन्हनि खे ॾिठोसीं, उन काउंसलर खे न ॾिठोसीं देवानंद खे, हू त बेकार माण्हू आहे, बसि ॿ दफ़ा काउंसलर रही चुको आहे, कंहिं कम जो न आहे, सम्झो। लेकिन असां वरी बि एजाज़ ख़ान खे ऐं हाजी साहब खे चवंदासीं महिरबानी करे हिन टाइम ते तव्हांखे शहर में वेणो आहे, शहर जी जेकी आहे रिज़ल्ट कढो, शहर में घुमो कयो, छो जो तव्हांखे आवाम ॾिसणु चाहे थी। असांजो तक़रीबन 95% रोज़गार खे असरु पए थो। शहर सॼो गंदगी जे वड़ चढ़ी वियो आहे। सिर्फ़ु DC SP हाउस जे ॿाहिरों पाणी कढियो वञे थो, आम शहरी खे कोई टके जे मिसाल बि सम्झो नथो वञे। शहर सॼो गंदगी जे वड़ चढ़ी वियो आहे, कोई पुछा करण वारो न आहे, न कोई बि हिन टाइम ते मौजूदु नज़र न आयो आहे, न MLA साहिबु आयो आहे, न MP साहिबु त असांजे पाड़े में वेठो आहे। असांजे ॾुख सुख में ई न ईंदो आहे त पाणी वग़ैरह जे लाइ छाजे लाइ ईंदो। हाजी शर्मोद खे असां पाण फैमिली वारनि वोट ॾिना आहिनि, जे भाइटे खे असां इलेक्शन में वोट ॾिना आहिनि। हिन टाइम असांजो फैमिली लाइन SP चौक त हलो, ॾिसो केॾो पाणी बीठो आहे, रस्तो बि उतो अथसि, घर बि उतो अथसि, पर MP साहिबु हिन टाइम ताणी नज़र न आयो। इलेक्शन खां पोइ ईअं लॻे असांजे फैमिली लाइन खे निधड़को करे छॾियो अथई। न कहिड़ा वाइदा इहे ॾिसंदो आहे, हर माण्हू इहो ई वाइदो कंदो आहे त मां ग़रीब जो हमदर्द आहियां, पर जेकॾहिं ग़रीब जो हमदर्द हुजे हा त आम शहरी खे फ़ाइदो ॾिए न, उहो रोज़गार त करे हा। पर हिन टाइम बारिश जी वजह खां कारोबार ठप लॻा पिया आहिनि, पाणी गंदगी बीमारियूं हितो ई उथनि थियूं।
सिविल अस्पतालनि में न डॉक्टरनि न का दवाई मेडिसन आहे। ग़रीब आम माण्हू परेशान थी वियो आहे, बीमारी जे वड़ चढ़ंदो वञे थो, रोज़गार ठप थी वियो आहे। रोज़गार सफ़ा ठप थी वियो आहे। तव्हां पाण ॾिसो था मार्केटनि जो असरु, हर शइ जी ॾुखियाई थिए थी। गडरनि में ढकण न आहिनि, आम शहरी किरनि था उन्हनि में, कंहिंजी ॼंग भॼे थी, कंहिंजी ॿांह भॼे थी, को पुछा करण वारो आहे न। उहे बि सुता पिया आहिनि न, निंड उन्हनि साहबनि जी इन टाइम 3 वॻे उथंदा आहिनि, पोइ इन टाइम शहर जी ख़िदमत छा कंदा। हे साईं चङो जीअं बरसाति पए थी, पाणी थिए थो पियो, बसि वरी अचूं था, कढूं था पाणी, पाण हिमत कयूं था पिया। ॾिसो पाण था कारोबार न आहे, वेठा आहियूं अला अला कंदा वेठा आहियूं, छा कयूं, मजबूरी आहे, वॾो असरु पिए थो, असां ख़बर आहे माण्हू बसि मजबूरी में वेठा आहियूं, छा कयूं। ॾुखियाई ॾिसो त पाणी बीठो आहे सॼो, बसि पाण छा मजबूरी वेठा आहियूं, छा कयूं, रब ॼाणे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे, कूड़ ॻाल्हायूं था ख़बर न आहे त MP आयो आहे या न आयो आहे, असां ख़बर न आहे। हक़ीक़त आहे त जेकंबाद शहर बदकिस्मती सां एॾो त पुठिते पियल आहे। अंधे नगरी चरबत राजा चइबो आहे, उहो निज़ाम हिते थी वियो आहे। बरसाति खां अॻु में बि हर सतह ते असां लोड़ूं पिया, गर्मी में बिजली जे हवाले सां, पाणी जे हवाले सां। बहितर ख़ुदा जी हिकिड़ी रहमत असांजे मथां नाज़िल थी, जेकी बरसाति जी सूरत में ज़हमत जेकी हथनि सां जेकी इंतिज़ामिया वेठी आहे उन्हनि पेश कई आहे। न हिते को सिस्टम आहे, न को नेकाली न आहे, ड्रेनेज सिस्टम उते बंदि लॻा पिया आहिनि, मार्केट हिते भरी पई आहे। परेशानूं सख़्तु वधीक परेशानूं कयूं त छा कयूं, कंहिंखे तव्हां ॾियूं, इन जे लाइ सख़्तु तकलीफ़ त आहे न साईं। जेकंबा जो मसीहा करार ॾिनोसीं त तव्हां जेकंबा, लेकिन अफ़सोस आहे त हू ॿुधण आहे त लंदन जी वेठा आहिनि, हुनजी टीम आहे, उहो दुरबीनी में नज़र न अचे। असां पाण बि उन हिसेदार आहियूं, उन हिसेदार आहियूं। हाणे असां उनखे चऊं था पाण साईं, कल कलाक असां ई लफ़्ज़नि चऊं था बाबा जेकंबा में तब्दीली ईंदी, लेकिन तव्हां किथे हो, तव्हांजी टीम किथे आहे। बदकिस्मती आहे, छा चई सघूं था, हरदम मातमी कयूं था, एॾी बेहसी आहे, एॾी लाचारी आहे, पर नाउमीद न आहियूं। अलाह ज़रूरु फ़रमान आहे त मूसा बि पैदा कंदो, इंशाअल्लाह असांजी उमेद आहिनि। बाक़ी जेकंबा जो अलाह खां सवाइ ॿियो कुझु न आहे। अंधे नगरी आहे चरबट, कल्ह खां वठी बिजली अलाह साईं जी हिकु रहमत आहे, बरसाति हिकु रहमत आहे, लेकिन ज़हमत इंसान जी तरफ़ां त कल्ह खां वठी बिजली बंदि आहे। हिन टाइम ताणी असांजी हालत पुछो, काॾो पाणी अचे माण्हू तड़ करे, काॾो जेको ज़मा सिस्टम हले, अहिड़ी हालत आहे। सिटी जो हालत आहे जेको को पुछा करण न आहे। उन्हनि खे जेके MPA खे उन्हनि खे बि न आहे त सदर रद प्रदान थियो थी, शहर ख़ाली थियो थो, हिंदू निकिरनि था। तव्हांखे इहो बि ख़बर न आहे त हिंदू निकिरनि था न, हता की असां पाण मुस्लमान निकिरण लाइ तयारु आहियूं, पर असांखे वाह वसीलो न आहे, अहिड़ो मुल्क न आहे। हिकिड़ो मुल्क असांखे पैकेज ॾे त दादा तव्हां अचो, तव्हांखे ख़ुदा जो कसम असां लॾे वेंदासीं। एॾी तकलीफ़ आहे असांखे, कहिड़ी सहूलियत ॾिनी अथव तव्हां असांखे। सिहत उते तबाह आहे, तालीम हिते तबाह आहे, रोड हिते तबाह आहिनि, नालियूं हिते तबाह आहिनि, बिजली निज़ाम हिते तबाह। 7 साल में असां वधी अॻिते वधूं न, हिकिड़े ॾींहं में जेको आहे बाद में इंडिया आज़ादु थियो आहे, इंडिया अलाए किथे पहुतो आहे। असां हिकिड़ी अॻु में आज़ादु थियो, असां उन खां 7 साल पोइते हली आया आहियूं। या त कंहिंखे काॾो जी इंसाफ़ आहे दुनिया में, ईअं न आहे। ईरान असांखे चयो बॉर्डर क्रॉस कर, ख़ुदा जो कसम आहे, एॾो त संसार इहा सचाई आहे, हर शइ जो सुख आहे हिते। हर शइ सुख जेको आहे बि, कंहिं वॾो माण्हू अचे थो फ़ोन करे त उनजे लाइ कोई ट्रिपिंग न आहे, कोई बिजली बंदि न आहे। असां हिते रहूं था, कंहिंखे कोई अहसास ई न आहे। यार ख़ुदा पुछा कंदो, ज़रूरु मरणो अथव, ज़रूरु मरणो अथव, केसि ताणी बि रहंदो, मरणो अथव। ख़ुदा पुछा, ख़ुदा पंहिंजो माफ़ु कंदव, ख़ुदा पंहिंजो माफ़ु कंदव। इंसान खे जेको तकलीफ़ ॾींदव उहो अलाह साईं बि टच न कंदव, उहो माफ़ु न थींदव। बाक़ी असांखो दिली हाल पुछो त अलाह गवाह असां तकलीफ़नि में जेके मौजूदु आहिनि। असां जेके उमेदवार रखियोसीं, अलाए छा थी वियो आहे त सम्झ में नथो अचे, त अलाए शटअप जो लक़ब अची वियो आहे, अलाए कहिड़ो अची वियो आहे। त हाजी साहिबु साइड थी वञी लंदन वेठो आहे, अलाए कराची वेठो आहे। बसि पोइ ईअं चइजे त असां भुलियल हुआसीं। कसूर उनजो न आहे, कसूर उन्हनि जो न आहे। जॾहिं बि कसूर आहे असांजो पंहिंजो आहे, सिलेक्ट असां पाण कंदा आहियूं, पर बदकिस्मती सां पोइ असां चुप करे पोइ मातम कंदा आहियूं। छा कयूं, अलाह खे दिली ख़्वाहि त असांखे तकलीफ़ आहे त असां हिन टाइम हाई साहब असां वटि हुजणु खपे। असीं हिन प्लेटफॉर्म ते चऊं था असांखे ब्रिगेडियर ज़ुबैर खपे, वाहिद इहो शख़्स आहे जेको हिन जिम्स खे हलाईंदो। हिते ॿियो जेको इहो ई जेको जमाली वेठो आहे, मां ॿुधण में आयो त मथे ॾेती लेती करे पंहिंजो नएं मुआदो करणु कयो अथई या करण वारो आहे, या इन सां वरी तबाह थींदो। मां हिन प्लेटफॉर्म ते तव्हांखे वरी बि अपील कयां थो, ख़ुदा रा जेकंबा जे लाइ आवाज़ु उथारो। जेकंबा असांजी ऊंधाई में पियल आहे, त सख़्तु असां त वक़्तु कढी वियो, असां ईंदड़ औलाद जे लाइ कुझु त कयूं। उहे कीअं गुज़ारींदा, न यूनिवर्सिटी न हिते, तालीम जेके इदारा उहे तबाह आहिनि।
या त अलाह खे मन कुझु कयो, अलाह त पुछा कंदो। वरी तकलीफ़ आहे, कारोबार सॼो ख़तमु आहे, हिते पंहिंजो नुक़सानु थिए थो पियो, दुकाननि में पाणी अचे थो पियो, इहो न आहे काफ़ी टाइम खां वठी ईअं थिए थो पियो। बरसाति हाणे कुदरती हिकिड़ो कमु थिए थो, हाणे छा कजे। बिल्कुलु बसि हे ढोरो आहे हेठां मार्केट, सदियुनि खां वठी कमु थियो न आहे, हर कंहिं पंहिंजे दुकान जे अॻिते मिटी भरा विझाए करे मथे करे छॾिया आहिनि, मार्केट हेठि थी वई आहे। काफ़ी टाइम खां वठी मार्केट हेठां बसि जनरेटर जो ज़ोर ते पाणी निकिरंदो आहे, राति अधु राति जो ईंदा आहियूं मार्केट में, दरवाज़ा खोले करे माल मथे खणी वेंदा आहियूं, काफ़ी नुक़सानु थींदो आहे दुकानदारनि जो। हाणे बि नुक़सानु थियो आहे, खोड़ सारो नुक़सानु थींदो आहे मार्केट जे अंदरि, काफ़ी सारो नुक़सानु। इहे ठीकनि जा पैसा, इहे मार्केट जे कमनि जा पैसा, छतनि ते मरामत न आहे, छतियूं वहनि थियूं पियूं, को कमु नथो थिए। अॻे थोरी घणी अपोज़िशन हूंदी, हाणे अपोज़िशन बि कोन्हे, हाणे हिकटी आहे। MP साहब खे असां शेरमान मोगेरी खे अॻु में ई चयोसीं, बाबा तूं हिन सां यारी त रखी आहे, हीअ अॻे ई लुड़े थो, जेका बाद काफ़ी माण्हू छॾे वञनि था पिया, काफ़ी माण्हू तकलीफ़ में आहिनि, हिते गुंडागर्दी जो राज हले थो पियो, न इलेक्शन आहे न का ॻाल्हि आहे। असां उनखे अॻु में ई इतला ॾिनीसीं, असां वटि आयो हो को कमु हुयो, असां उनखे इतला ॾिनीसीं, बाबा असां तोखे चऊं था त हिननि जी कढ लॻंदे, चइसां मां मजबूर आहियां, मूंखे वोट खपेनि। मां तो वोट तुंहिंजी कारकर्दगी ईअं ई सुठी आहे, छड़ो उज़र हलनि था पिया बसि। हाणे जेको मरे थो बसि उज़र ते वेठा आहियूं, कारकर्दगी काई कोन्हे। MNA साहब साईं हाणे मीर एजाज़ ख़ान आहे, उहो पंहिंजो कमु अब्बास ख़ान जो कमु करे थो। MP साहब जो कोई कमु न आहे, का शइ न, कंप्लेंट सेल खोलियूं काई शइ न आहे। अॻे थोरे घणे जखराणी वारसी कंदो, हाणे चैम्बर वारनि सां गॾु थियो आहे, वारसी ख़तमु थी वई आहे। हाणे वणिया वीचारा लावारिस आहिनि, बसि पोइ हाणे छा कयूं, मजबूर हर को वीचारो चुप करे वेठो आहे। भला छा थियणु खपे, करे छॾे विया आहिनि माण्हू, ॾाढी तकलीफ़ आहे, पाकिस्तान को सिंध को छॾे था वञनि, जेका बाद को काफ़ी माण्हू छॾे था वञनि पिया। कारोबार सभु ख़तमु, महांगाई जे हिसाब सां बि ख़तमु आहे, बदमनी जे हिसाब सां बि ख़तमु आहे। वॾी तकलीफ़ आहे, एॾी तकलीफ़ आहे जंहिंजी का हद न आहे। ॿियो त शहर में असां वटि जानवर एतिरा घुमनि था पिया, पहाड़नि में घिटियुनि में गंद करनि था, किन किचिरो खाइनि था, ॾाढी असांखे तकलीफ़ आहे शहर में, असांजो ॿुधण वारो कोई कोन्हे। बसि उन खे अलाए छा लालच आहे उन्हनि में। हाणे उहो पाण चए थो मूंखे वोट बि न मिलिया, तव्हां हिंदुनि वोट बि न ॾिना आहिनि। मां त साईं असां चयोसीं तव्हां जंहिंजी कढ लॻो, जंहिंजी तव्हां कढ लॻो त उन्हनि तव्हांखे वोट न वठी ॾिना, चयोसीं भाउ तव्हां असांखे वोट न कराइजो, कास्टिंग मुंहिंजी वोट न थी आहे। अदा क़ाइदे आज़म रोड ते पाणी बीठल आहे, हिन टाइम शिकारपुर नाके ते, ऐं हे बल्दिया रोड आहे, इन्हनि ते पाणी थोरो बीठल आहे। बाक़ी कपिड़े मार्केट में इन्हनि में असांजा डीवाटरिंग पंप बि हलनि था, हिते बि तव्हां साम्हूं ॾिसो डीवाटरिंग पंप हले थो। शिकारपुर नाके ते बि असां वरी डीज़ल इंजन हणाई आहे, उहा बि हले थी। ऐं तक़रीबन जाते काथे असांजो कमु डीवाटरिंग पंप बि लॻियल आहिनि, असांजो स्टाफ राति बि कमु करे थो, हाणे बि करे थो। ऐं जेकाबाद में शदीद बारिश थी आहे, जंहिंजे करे थोरो तकलीफ़ थी आहे। कल्ह कोई बारिश जो पाणी असां राति तक़रीबन कढी वियासीं, लेकिन बाद में जेकी वरी बारिश सुबुह लथी तमामु घणी, उनजे करे थोरो पाणी बीठो आहे। इंशाल्लाह इहो बि राति ताईं असां पाणी फारिग करे वेंदासीं, सॼो शहर क्लियर कंदासीं। हिकु त उहो बिजली जो इशू आहे, बिजली नथी हले ऐं हैवी रेन आहे, उनजे करे बि थिए थो, बिजली बंदि थी वञे, बारिश ॾिसे थी तव्हां ॾिसो था बंदि थी वञे। पोइ असांजो डीज़ल इंजन जेकी आहे उनजी जेको आहे पाणी कढंदी आहे, पर घटि लेवल में कढंदी आहे, ऐं जॾहिं बिजली हूंदी आहे त उहो तमामु वधीक लेवल में पाणी ॿाहिरि कढंदी आहे। असांजा जेके सिटी खां ॿाहिरि डिस्पोज़ल हलंदा, उहे बि असां कंटिन्यू डीज़ल ते हलाईंदा था अचूं, जंहिंजे करे शहर में पाणी नथो बीहे। अगरि तव्हां ओवरऑल ॾिसो डिस्पोज़लनि जे करे ई शहर में एतिरो फ़र्क़ु आहे, जो हे पाणी तव्हांखे घटि लेवल में नज़र थो अचे, न त हिते तमामु घणी लेवल में पाणी बीठो हुजे आहे। तक़रीबन 5 खां 6 घंटे में अगरि असांखे बिजली कंटिन्यू मिले त क्लियर थी वेंदो, न त बि राति जे 10-11 बजे त इंशाल्लाह असां सॼो क्लियर करे वेंदासीं। DC साहब हाणे बि एक्शन साहब सां ॻाल्हायो ऐं CM साहब सां बि मीटिंग हुई। उहो उन्हनि जो चवणु आहे त असांजो जेको आहे सिस्टम जेको आहे पुराणो आहे तमामु, उनजे करे असांजो बार बार बिजली ट्रिपिंग करे थी या फॉल्ट थिए थो, असां हिनखे अपग्रेड कराईंदासीं। पोइ हाणे जॾहिं अपग्रेड कराइणो, पुराणे सिस्टम जेके दांह था करनि, त पुराणो सिस्टम आहे, उनजे करे असांजी बिजली नथी हले। नाज़रीन, नई माण्हुनि जूं दाहूं शिकायतूं ऐं ही समूरी सूरत हाल अव्हांखे ॾेखारीसीं। इन खां अॻु में असां अॻिले प्रोग्राम में गड़ी खेरे वारे तालके खे फोकस कयोसीं ऐं उतां जेको ॻोठाणनि जूं इलाइक़े वासियुनि जूं ज़मीनूं ॿुॾी वियूं ऐं फसल बि लुड़ी विया, ऐं जेके ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उन्हनि जा घर कचा किरी पिया ऐं उन्हनि जा फसल बि ॿुॾी विया ऐं उहे तमामु घणो अंजनि जो शिकार रहिया। ऐं उतां जी इंतिज़ामिया जेका आहे माण्हुनि खां ॼण त लातालक रही। ऐं हाणे बि हिते चूंडियल नुमाइंदनि जी मौजूदगी न हुअण बि हिकिड़ो वॾो मसइलो बणियलु आहे, छो जो चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं वक़्तु सिर उते नथा हुजनि त पोइ उहो उतां जी इंतिज़ामिया बि ओतिरी सुस्त रहे थी। ऐं जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा पंहिंजे तक वासियुनि जी, पंहिंजे इलाइक़े वासियुनि जी उते मौजूदु रही करे मालिकी करनि था, त पोइ उन्हनि जे आंजनि में कंहिं हद ताईं घटिताई अचे थी। पर चूंडियल नुमाइंदनि ॼणो त जेके असांजा सूबाई तकनि तो चूंडियल नुमाइंदा इन जे कबाबाद जे इलाइक़नि जा, उन्हनि जी जेका लापरवाही, लातालकी ऐं माण्हुनि सां जेको गॾु न हुजण वारो, इन ॾुखे वक़्त में न हुजण वारी सूरत हाल खे माण्हुनि ॾाढो दिलि सां महसूसु कयो त उहे
सिर्फ़ु वोट ताणी उन्हनि सां दिलचस्पी रखनि था, पर उनजी तकलीफ़नि आंजनि सां उहे दिलचस्पी कोन था रखनि। ज़बानी जमा ख़र्ची करण जा हू माशाअल्लाह ॾाढा सख़ी आहिनि, पर अमली तौर ते माण्हुनि जी हू कंहिं बि तरह सां मालिकी कोन था करनि ऐं माण्हू दाहीन था, माण्हू रड़नि था, माण्हू शिकायतूं करनि था, पर को उन जी दाह वरनाइण वारो कोन्हे। सूरत हाल ॾाढी आंजी पई गुज़रे माण्हुनि जी, उन जे करे अहिड़ी डिज़ास्टर वारी सूरत हाल में माण्हुनि खे जेकॾहिं मालिकीअ जो अहसासु न ॾियारिबो त उहो यकीननि सवाइ ख़ुदा जे दर फ़रियाद करण खां सवाइ ॿियो छा था करे सघनि, छो जो सरकार त उन्हनि ई चूंडियल नुमाइंदनि जी आहे, उहे जीअं वणेनि सो करनि। पर इन वक़्त ते सिंध सरकार खे हिन तरफ़ तवजो ॾेई करे जेके जन खे हू फोकल पर्सन मुक़ररु करनि था, उहे नाले में फोकल पर्सन आहिनि, उहे अची करे DC ऑफिस में वेही उते ब्रीफिंग वठी ज़बानी जमा ख़र्ची करे हलिया था वञनि। इलाइक़नि खे क़तई तौर ते अमली तौर ते उहे वञनि ई कोन था, फिज़िकली तौर ते उहे उते जेकॾहिं वञनि उन माहौल खे ऐं उतां जे माण्हुनि जे आंजनि खे ॾिसनि त को हुननि खे मथां अहसासु थिए ऐं उहो मथे सिंध सरकार सां ॻाल्हाए सघनि। पर हितां जी जेका PDA में आहे उहा बि उन्हनि ते ॼणो डिपेंड करे थी, बाक़ी थिए कुझु कोन थो। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।